अस्सलाम वालेकुम। अच्छा, तव्हांजा कॉन्टिनेंट्स जेके आहिनि उहे कंप्लीट थी विया आहिनि। इन खां बाद में हाणे पाण कयूं था प्रोविंस। ठीकु आहे, प्रोविंस कंट्रीज़ नथा कयूं। कंट्रीज़ जेको आहे त तमामु घणियूं कंट्रीज़ आहिनि। पाण छा कंदासीं, साउथ एशियन कंट्रीज़ जेके बि आहिनि न उन्हनि जा हेड ऑफ स्टेट्स वग़ैरह कैपिटल करेंसी मां तव्हांखे करवाए छॾी हुई। बाक़ी जेको आहे पेसो करेंसी आहे, दीनार करेंसी आहे ऐं डॉलर, यूरो, इहे सॼी तव्हांखे मां करेंसीज़ करवाईंदुमि। बाक़ी अॼु पाण सिंध प्रोविंस स्टार्ट कयूं था पिया। ठीकु आहे, कॉन्टिनेंट तव्हांजा कंप्लीट थी विया। थी सघे तो तव्हांजो को हिकु कॉन्टिनेंट रहियल हुजे, उहो सरनेम ते लेक्चर ठाहींदो, उहो तव्हांजा सभु कंप्लीट थी वेंदा। ठीकु आहे। अच्छा, सिंध ते अचो। पहिरियों सभु खां पहिरियां पाण सिंध प्रोविंस कयूं था पिया। टेस्ट में अक्सर सवाल ईंदो अथव त डिवीजन्स ऐं डिस्ट्रिक्ट पुछंदा आहिनि त केतिरियूं आहिनि। ठीकु आहे, सिंध में डिवीजन्स घणियूं आहिनि? सिंध में डिवीजन्स जेकियूं आहिनि उहे 7 आहिनि। सही आहे। ऐं डिस्ट्रिक्ट घणियूं आहिनि? 29। पर 29 हुयूं, हिकिड़ी हाणे एड थी आहे। घणी थियूं? 30। उहा 30 जेको आहे 30 कहिड़ी एड थी आहे? उहा आहे केमारी। कॾहिं एड थी आहे? 2020 में। ठीकु आहे। अॻु में उहो छाजो हिसो हुई? अॻु में उहा कराची वेस्ट जो हिसो हुई। ठीकु आहे, इहो यादि रखिजो। इहो बि पुछंदा आहिनि त लेटेस्ट डिस्ट्रिक्ट कहिड़ी आहे जेको एड थी आहे हाणे सिंध में। CM केरु आहे सिंध जो? सैयद मुराद अली शाह। अच्छा, डिज़र्ट ॾिसूं। सिंध में डिज़र्ट कहिड़ा आहिनि? सिंध में हिकिड़ो ई डिज़र्ट आहे। कहिड़ो? थर। ठीकु आहे। ऐं ॿिया हिकिड़ो बलूचिस्तान में आहे। इहे अलॻि आहिनि। हिन में सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे। हे जेको आहे पाकिस्तान प्लस इंडिया में आहे। ठीकु आहे, ॿिन्ही में अचे थो पियो। खेरान जेको आहे किथे आहे? बलूचिस्तान में। ऐं ठुल ऐं चोलिस्तान किथे आहे? ठल ऐं चोलिस्तान। हे ॿई जेके आहिनि किथे आहिनि? पंजाब में। अच्छा, अक्सर जॻहियुनि ते जेको आहे त चयो वेंदो आहे त पाकिस्तान में जेके आहिनि न हे 4 डिज़र्ट आहिनि, पर हिकिड़ो ॿियो बि आहे कटपाना डिज़र्ट। हे किथे आहे? स्कर्दू में। स्कर्दू जेको आहे उहो GB में आहे। GB माना गिलगित बल्तिस्तान। इहो बि प्रोविंस पाण कंप्लीट कंदासीं इन खां बाद में इंशाल्लाह। ठीकु आहे। हे कहिड़ो डिज़र्ट आहे? हे कोल्ड डिज़र्ट आहे। हे सब ट्रॉपिकल डिज़र्ट न आहे। हे जेके 4 आहिनि इहे सब ट्रॉपिकल डिज़र्ट आहिनि। सही आहे। ऐं हे कहिड़ो आहे? हे कोल्ड डिज़र्ट आहे। अच्छा, अक्सर लार्जेस्ट आहे जंहिं महिल पुछो वेंदो आहे त लार्जेस्ट डिज़र्ट इन द वर्ल्ड, उते पाण छा चवंदा आहियूं? सहारा डिज़र्ट। ठीकु आहे, पर ईअं न आहे। हे जेको थो आहे न सब ट्रॉपिकल डिज़र्ट जेको आहे न उन मां इहो सभु खां माना फर्स्ट ते आहे। ठीकु आहे। दुनिया में लार्जेस्ट जेको आहे न उहो कहिड़ो आहे? एंटार्टिक ओशन। एंटार्टिक पोलर डिज़र्ट। अच्छा, एंटार्टिक पोलर डिज़र्ट। अच्छा, हे जेको आहे पोलर जेको हूंदो आहे उनजो मतिलबु छा हूंदो आहे? पोलर डिज़र्ट जा बि काइंड आहिनि, जीअं कोल्ड डिज़र्ट थी वियो, सब ट्रॉपिकल थी वियो, पोलर डिज़र्ट थी वियो। पोलर डिज़र्ट जो मतिलबु छा हूंदो आहे? जेको उनजो सरफेस हूंदो आहे उहो कवर्ड हूंदो आहे आइस सां।
उहे कहिड़ा हूंदा आहिनि डिज़र्ट, उहे हूंदा आहिनि पोलर डिज़र्ट। ठीकु आहे, डिज़र्ट तव्हांखे सम्झ अची विया। हाणे अचो लेक, लेक ॾिसूं था पिया। लेक जेको आहे कहिड़ियूं लेक्स आहिनि? अच्छा, लेक लेक ॾिसूं था कहिड़ियूं आहिनि सिंध में? हब लेक, ठीकु आहे, किथे आहे? कराची में। इन खां बाद में ईंदी आहे किंजर, तमामु इम्पोर्टेंट आहे। इहो छा आहे? इनखे हिकिड़ो ॿियो नालो बि ॾींदासीं, कार्ड्री लेक। ठीकु आहे, इहे ठठे में आहे। इहा लार्जेस्ट आर्टिफिशियल लेक आहे। इन पाकिस्तान, सही आहे। अच्छा, ॿियो हाले जी लेक। हाले जी लेक जेको आहे उहा किथे आहे? इहा बि ठठे में आहे। अच्छा, इन जा ॿ फेमस नाला आहिनि, नेम्स आहिनि, जी एपिथेट जंहिंखे पाण चवंदा आहियूं, उहे कहिड़ा आहिनि? पैराडाइज़ ऑफ बर्ड्स, इनखे हाले जी लेक खे चवंदा आहियूं। ठीकु आहे, ऐं ॿियो जेको आहे हेवन ऑफ बर्ड्स। ऐं हमल लेक बि आहे। अच्छा, हिकिड़ी ॿी लेक बि ईंदी अथव, सुनहरी लेक। उहा बि किथे आहे? उहा बि ठठे में आहे। हमल लेक जेको उहा अथव जेकमबाद में। ठीकु आहे। अच्छा, मंछर लेक तमामु इम्पोर्टेंट। किथे आहे? जामशोरो में। ठीकु आहे, हे लार्जेस्ट नेचुरल फ्रेश वाटर लेक आहे। इन पाकिस्तान, इनफैक्ट इन साउथ एशिया, साउथ एशियन कंट्रीज़ आहिनि न, उन सभिनी में माना लार्जेस्ट फ्रेश वाटर लेक इहा आहे। ठीकु आहे। दुनिया में कहिड़ी आहे लेक सुपीरियर? दुनिया जी ॻाल्हि कंदासीं त इन द वर्ल्ड लेक सुपीरियर। अच्छा, सिंध यूनिवर्सिटी। सिंध यूनिवर्सिटी जेको आहे कॾहिं इस्टेब्लिश थी? वाज एस्टेब्लिश्ड 1947। ऐं मां किथे सवाल पढ़ियो हुयो। ठीकु आहे, लार्जेस्ट डिस्ट्रिक्ट कहिड़ी आहे सिंध में एरिया वाइज? थरपारकर। अच्छा, कुछ सिटीज़ आहिनि जेकी फेमस आहिनि कुझु शयुनि लाइ, जीअं हैदराबाद आहे। हैदराबाद जेको छाजे लाइ फेमस आहे? चोरियुनि लाइ। ठीकु आहे, ऐं घोटकी? पेड़नि लाइ। ठीकु आहे, मेड़ माए लाइ।
ऐं ॿियो शिकारपुर, आचार लाइ पिकल, ठीकु आहे। ऐं मीरपुर ख़ासि, अंबनि लाइ। कुझु फोर्ट बि आहिनि सिंध में, एतिरा त न आहिनि पर कुझु। अच्छा, रानी कोट आहे जीअं, किथे आहे? जामशोरो में। कॾहिं ठहियो हुयो? 1812 में, ठीकु आहे। इनखे जेको ग्रेट वॉल ऑफ सिंध बि चवंदा अथई। सही आहे। अच्छा, ॿियो जेको आहे कोट ॾिजी, इहो किथे आहे? खैरपुर में। कंहिं ठारायो हुयो? इहो ठारायो टालपुरनि, ठीकु आहे। इहो कॾहिं ठहियो हुयो? 1795 में। अच्छा, ॿियो हिकिड़ो नओं कोट, इहो किथे आहे? नओं कोट में। ॿियो पक्कू किलो, किथे आहे? हैदराबाद में। ॿियो ब्राजिस ईंदियूं आहिनि। ब्राजिस जेको आहे मुंहिंजो अलॻि लेक्चर ठहियलु आहे, उहो तव्हांखे इन खां बाद में मिले या शायदि इन खां अॻु में मिली वञे, ठीकु आहे। उहो कवर थियल आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु जेके डैम आहिनि उहे बि लेक्चर मुंहिंजो ठहियलु आहे, उहो शायदि तव्हांखे इन खां बाद में मिले।